खिपरो जे अॻूणे DFO मुमताज़ मजीदाणो ते हमले वारो मामलो सिविल जज खिपरो जी अदालत केस खे दहशतगर्दी वारी कोर्ट नवाबशाह मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। तफ़सील मूजिबि कुझु अर्सो अॻु सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ॿेले जी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण तां मच्छर जी बासर DFO मुमताज़ मजीदाणो ऐं फॉरेस्ट रेंज ऑफिसर दीन मोहम्मद कुंभर खे अगवा करे तशद्दुद कैद छॾियो वियो हो, जंहिंजो केस खिपरो थाणे ते दीन मोहम्मद कुंभर जी फ़रियाद ते फंक्शनल लीग अॻवान सैयद असलम शाह, आफ़ताब शाह, बाबू शाह समेत 18 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल थियो हो, जंहिं केस जी अॼु शुमाई हुई। ॿिए खाते पारां वकील मीर हसन चाही ऐं जवाबदार धुर पारां वकील फरहान पोज़दार पेश थी दलील ॾिना। सिविल मजिस्ट्रेट खिपरो जी अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद केस खे दहशतगर्दी वारी ख़ासि अदालत नवाबशाह ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। उन मौक़े ते फ़रियादी दीन मोहम्मद कुंभर ॿुधायो त अदालत सॻोरी केस खे नवाबशाह मुंतक़िल कयो आहे। उम्मीद त इंसाफ़ थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।